खाबे सन मानुन जी आदत कंजी थींदी आहे वरी पानी कंदा पींदा देरी कोन कंदा खाबे हथ में गिलास खणंदा ऐं पानी पींदा सुन्नत जे ख़िलाफ़ चांहि पींदा त कप खे जलींदा खाबे हथ सां वठ सट लॻी पई पर जेकॾहिं काबे साॼे हथ में कप हूंदो त प्लेट वरी सासर हूंदी खाबे हथ में पींदा भाई हेॾां जल प्लेट खे हिन साॼे हथ में खण पोइ बि के वरी माण्हू खीर सां मानी खाईंदा गिलास सॼींदा वॾा गिलास जलींदा खीर जो खाबे हथ में मानीअ जो गिरह भरींदा साॼे हथ सां हवाए साॼे हथ सां साॼे हथ सां खीर झल इहो खीर हिन सां गिरह आहे न हिन सां भाई गिरह हिन सां खण हाथ में विझ गिलास खे रख पोइ वरी साॼे हथ सां खण ढुक भर मुस्तफ़ा जी सुन्नत जे तरीक़े थोरनि थोरनि ॻाल्हियुनि में माण्हू ॾिसो पते था थियनि हिकिड़ो वॾो मुहद्दिस थी गुज़रियो आहे उनजो नालो आहे सुफियान सौरी तो सुभान अल्लाह सौरी उनखे छो चवंदा आहिनि उनजे सौरी चवण जो हिकिड़ो वजह ॿिया बि वजह हिकिड़ो वजह ही आहे सौर जी माना आहे डांद सम्झो था न डांद ठॻो वो जो आयो पे मस्जिद शरीफ में मस्जिद में जॾहिं अचबो आहे त साॼो पेर पहिरियां रखबो आहे खाॿो हुज़ूर जी सुन्नत आहे वरी जॾहिं ॿाहिरि निकिरबो आहे त खाॿो पेर पहिरियां कढबो आहे साॼो पेर बाद में दाख़िल थियण वारे वक़्त में सुन्नत आहे त साॼो पेर ॾियां हज़रत सुफियान सौरी जो आयो पे त जे तकड़ में जो आयो त साॼे जे बजाय खाॿो पेर अंदर थी वियो ग़ैबी आवाज़ आयो हल अंत सौरुन हल अंत सौरुन तो सौर ठगवा छा खबर नथी कोई तो मदीने वारे जी सुन्नत तरीक़ो छा आहे मस्जिद में मुस्तफ़ा कीअं दाख़िल थी ध्यानदार माण्हू आहे ए बि आवाज़ हुनखे ई आयो न पर दुनिया खे ॿुधायां था मूंखे ही आवाज़ आयो हिन ॻाल्हि ते हाणे उन सुफियान सां गॾु सुफियान सौरी मशहूर आहे कहिड़ो सुफियान ओ सुफियान सौरी ओ ढगे वारो जंहिंखे ही इल्हाम थियो मुंहिंजे अज़कनि जो मक़सदु इहो आहे हुज़ूर जूं सुन्नतूं आहिनि उन ते पाण अमल कयो तॾहिं त सुन्नी सरबाज़ो उहो सुनकर मुस्लमान न हुआ सुन्नी माना हुज़ूर जे सुन्नत ते हलण वारो मुस्लमान जो सुन्नत हुज़ूर जे अमल कयो उनजो खाॿे हथ सां पे खाधो हुज़ूर उनखे फरमायो कुल बियमीनिक खा पर साॼे हथ सां हाणे हो कीअं इहा ॻाल्हि सची करे त मूंखां भुल थी वई कॾहिं कॾहिं माण्हू वरी ज़िद में अची वेंदो आहे हाणे हुनखे आर महसूसु थियो त मतां इहा ॻाल्हि मुंहिंजी ज़ाहिर थी मूंखां भुल थी आहे ऐं मां सॼे जे बजाए खाॿे सां खणणु शुरू कयो आहे इहो आर सम्झंदे ग़लति बयानी कई हुज़ूर खे अर्ज़ु कई या रसूल अल्लाह ही जेको मुंहिंजो हथु आहे हुन अर्ज़ु कयो साईं ही हथु मथे नथो थी सघे हिन में तकलीफ़ आहे तंहिंजे करे मां खाॿे हथ सां थो मानी खावां हालांकि हुन ग़लति बयानी कई हुज़ूर फरमायो कुन कज़ालिक थी वञ अहिड़ी तरह ज़िंदगी गुज़री वियसि हथु न मथे खणी सघियो हथु न हेठि करे सघियो जिथे हुयो उते बीही वियो वो ज़ुबान जिसको सब उनकी कुंजी कहे उसकी नाफिज हुकूमत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमा बज़ में हिदायत लाखों सलाम